अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां जो पंहिंजो अली हसन चढ़ड़ ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अली हसन चढ़ड़ फैंस। तो दोस्तों ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दौलाब जी किस्त नंबर 17 ऐं ड्रामा सीरियल दो जे बारे में। उन खां पहिरियां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। तो दोस्तों ड्रामा सीरियल दो रिकॉर्डिंग खां पहिरियां ऑन ईयर खां पहिरियां तमामु वॾो मक़बूल थी चुको आहे। हर जाइ ते अवां सोशल मीडिया ते ॾिसो तक़रीबन अवां खे दो जा पोस्टर नज़र ईंदा। हर दोस्त हिन जा नया पोस्टर ठाहे पियो। हिन दो नालो अहिड़ो आहे जंहिंजी मक़बूलियत तमामु घणी वधी वई आहे। ख़ुदि मेहरान चैनल हिन ते वॾो कमु करे पियो, हिन जा पोस्टर ठाहे पियो। उन खां अलावा हिन जो डायरेक्टर जेको आहे मंज़ूर दानिश साहबु, उहो पाण हिन ते वॾी महिनत करे पियो, हुन जा पोस्टर ठाराए पियो ऐं उहो शेयर करे पियो। मेहरान चैनल जा तमामु ज़बरदस्त पोस्टर अचनि पिया, दानिश साहब जा बि तमामु ज़बरदस्त पोस्टर अचनि पिया ऐं ही ड्रामो तमामु जल्द जेको आहे रिकॉर्ड कयो वेंदो तमामु बहितरीन लोकेशननि मूं। अवां खे पहिरियों ॿुधायो त हैदराबाद ऐं भेटशाह जी लोकेशनूं आहिनि। तमामु बहितरीन लोकेशननि ते हिन ड्रामे खे रिकॉर्ड कयो वेंदो ऐं हिन ड्रामे जो जेको कैमरामैन हूंदो, जेको उत्साह में असांजो कैमरामैन हुयो वसीम बलोच, उहो साॻे ई हिन ड्रामे में बि कैमरामैन हूंदो। तमामु ज़बरदस्त कैमरामैन आहे ऐं मेहरान चैनल ते तक़रीबन 10-12 साल खां मुसलसल कमु करे पियो। तमामु जल्द हिन ड्रामे जी जेका रिकॉर्डिंग आहे शुरू कई वेंदी ऐं जनवरी में हिन ड्रामे खे हलायो वेंदो। न्यू ईयर में हिन ड्रामे खे हलायो वेंदो ऐं हिन ड्रामे जी कास्टिंग जेका आहे अञा मुकमल न थी आहे, फाइनल कास्टिंग थींदी ऐं ज़बरदस्त हिन में एक्टर हूंदा। छो त ही दौलाब खां पोइ हिकु वॾो मेगा सीरियल ही दो हूंदो ऐं दो तमामु ज़बरदस्त हूंदो। मां अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त दो में ज़हर ज़िंदगी, दौलाब ऐं ॿियनि जेके ड्रामनि जा एक्टर, फेमस ड्रामनि जा एक्टर आहिनि, उहे हिन में कमु करे रहिया आहिनि। तमामु ज़बरदस्त हिकु ड्रामो हूंदो ऐं अव्हां ॾिसंदो अव्हांखे घणो पसंदि ईंदो। हाणे ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दौलाब जी। दौलाब ड्रामो अव्हां ॾिठो त केॾो मक़बूल वञे पियो ऐं हिन जा चाहींदड़ ॾींहों ॾींहुं वधनि पिया। हाणे ड्रामा सीरियल दौलाब जो जेका ही किस्त हुई, उनमें अव्हां ॾिठो त जेके इनकलाबी कैरेक्टर हुया उन्हनि ते पुलिस हाणे एक्शन खणण जे लाइ तयारु आहे। होॾां शाहनवाज़ ख़ान जेको आहे पीरल खे अगवा कराए थो ऐं सोढल इन चक्रनि में आहे त ही केॾां वियो। पर उन खां पहिरियां हिन फ़ैसिले जी ॻाल्हि कंदासीं त फ़ैसिलो जेको थियो उन में हाणे शाहनवाज़ ख़ान वॾी गेम करे थो। उहा गेम इहा आहे त जीअं ही फ़ैसिलो न थिए, हिननि में टक्कर थिए। हाणे हू पीरल जेका ॻाल्हि करे वियो त साख ॾींदासीं, उन जे करे ही फ़ैसिलो जेको आहे डिस्टर्ब थी वियो आहे, हुन ॿाराणी करे वेठो आहे। पर हाणे ही जेके आहिनि रहज़न वारा वॾी गेम कंदा। हाणे उहा गेम छा था कनि, हिकिड़े ॿिए माण्हू खे हुन ते थोपींदा त वाह मूं क़तलु कयो आहे ऐं उन क़तलु करण जे एवज़ जेको हिननि ते जेको बार आहे उहो लही वेंदो, उहो कंहिं ॿिए ते बार वेंदो, कंहिं ॻोठाणे ते वेंदो ऐं हीअ जेका संग चटी वारो मामिलो आहे उहा हुननि ते पवंदो। जेका मुर्क मीराणी आहे उहा हिननि खे ॾिनी वेंदी ऐं उहे छा थींदो, इहो दिलचस्प आहे मामिलो। इन ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं इहे संग चटी ॾियनि था या न ॾियनि था। पर पहिरियां हुन फ़ैसिले जी ॻाल्हि कंदासीं त जेको फ़ैसिलो हाणे थींदो इहो तमामु ख़तरनाक हूंदो। हाणे फसायो वेंदो शाहनवाज़ ख़ान वारनि खे। छो फसायो वेंदो, हुन जो कारण इहो आहे त सोढल
जेको हिन जो मुंशी आहे शाहनवाज़ ख़ान जो, हुन जे घर में घेरी करे पीरल जी पुछा कंदो ऐं हुन ते तशदुद कंदो ऐं उन कावड़ में हाणे शाहनवाज़ ख़ान जेको आहे हिननि ते कावड़िजी वेंदो ऐं हिननि ते संग चटी सटाए थो ऐं पीरल जेको आहे उनखे माराइण जी कोशिशि कंदो आहे, पर पीरल ज़रूरु बचंदो, छो त पीरल खे बचाइणो आहे ऐं पीरल ॾिसूं था कीअं निकिरे थो। ऐं सोढल जेको आहे उहो वॾी कोशिशि कंदो हाणे पीरल खे ॿाहिरि कढाइण जी। होॾऊं जेके राइस शाहनवाज़ जा माण्हू आहिनि उहे पीरल खे मारे कोन सघंदा, इहो मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां। ऐं पीरल ॿाहिरि निकिरी वेंदो। हाणे मजबूर थी विया आहिनि हाणे इरफान जी जेका मंग आहे पीर सोढल जी, उहा हुननि खे ॾिनी वेंदी। मुरादरा जेल मां तॾहिं निकिरी सघंदा जॾहिं मामिलो सेट थींदो। ऐं अॻिते जे लाइ हिकु तमामु ज़बरदस्त दिलचस्प हिकिड़ी वीडियो थींदी, अॻी वीडियो में मां उहे ॻाल्हियूं कबियूं। हिन ते पंहिंजे लिसन चढ़ के ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।